क्या चवंदे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां चवंदोमांसि ओ मुंहिंजा अब्बा फलाणा ओ मां तुंहिंजो पीउ आयो आहे भॼिया मां हुनखे भाकुर पाईंदुसि खणंदोमांसि चुमियूं ॾींदोमांसि सरकार फरमायो इन जे करे त मोटायो थी मां ख़बरदार 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 उन ॿारनि जे रांदि जे मैदान में रुगो तुंहिंजो ॿार कोन हूंदो मदीने जे ॿिनि जा बि माण्हुनि जा ॿार हूंदा पर इत्तेफाक सां उते यतीमनि जा ॿार बि यतीम ॿार बि हूंदा जंहिंजो पीउ गुज़ारे वियो हूंदो अमर गुज़ारे वई हूंदे जंहिंमहिल तूं हुनखे सॾु पंहिंजे पुट खे करे चवंदे त हलिया मां बाबो तुंहिंजो तोखे वठण आयो आहियां त मता कई यतीम जी दिलि ॾुखी पवे त मुंहिंजो पीउ हुजे हा त मूंखे बि वठण अचे हा तंहिंजे करे मां मुहम्मद चवां थो बाबो थी सॾु न कजां पुट चई सॾु न कजां नालो वठी सॾु करे वठियूं अचजां मता कई यतीम जी दिलि ॾुखी पवे मां मुहम्मद खां बर्दाश्त न थी सघंदे इहा थी इंसान ज़ात जी ख़िदमत इंसान ज़ात जी ख़िदमत ॿुधाई असांखे रसूलुल्लाह जी ज़ात माशाअल्लाह तव्हां जी हिन सेंटर में त इंसान ज़ात जी ख़िदमत थिए थी पई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान तव्हां नंढड़ा ॿारनि जो इलाज थिए थो पियो ऐं तव्हां जे शहर माशाअल्लाह थेल्स में सेंटर जहिड़ी मुजादा ऑफिस खुली पई आहे जंहिंमें पूरे असांजे तक़रीबन अंदरूनी सिंध जा ॿार अचनि था ऐं मुजादा मुफ़्त में उन्हनि खे रत जो अतियो ॾिनो वञे थो पहुचाई वञे थी लॻाई वञे थी उन्हनि जो इलाज थिए थो उन्हनि खे अचण वञण जो किरायो ॾियनि था वक़्तु मंझंदि जे टाइम ते मानी खाराइनि था इहा इंसान ज़ात जी ख़िदमत न आहे असली न ॻाल्हाइजो मुस्लमान आहे भला तूं मथे खणो आहे या ख़िदमत ठीकु आहे मञोसीं पर ॾियो ख़बर तव्हां हिन में कहिड़ी ख़िदमत कई आहे तूं ऐं असां कहिड़ी ख़िदमत कई आहे असां हा तव्हां त हिकिड़ो मशीन जा हिसा आहियो मां अवाम नास खे थो चवां पियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां असांखे क़दुरु ॿियो न आहे त एतिरो त कयो त तव्हांजी 50 सीसी रत 500 सीसी रत जेकॾहिं कई मुंहिंजा अदा ग़रीब खे पियो आहे उनखे लॻी पवे ऐं ख़ुशि थी उथी घुमण जहिड़ो पती पवे त तुंहिंजी मुंहिंजा दुनिया खां वधीक अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तुंहिंजे मथां नेकिन जी बारिश वसाए छॾींदो तव्हां असां ते फर्ज़ आहे त इन सेंटर सां पाण ख़िदमत कयूं जानी भी माली इहा आहे त तव्हां खां पुॼे त हुन में मुंहिंजा 5 रुपया ॾेई अचो त जीअं उन्हनि जे दवाउनि वग़ैरह ते ख़र्च थिए माली इहा आहे जानी कहिड़ी आहे पंहिंजे रत जो अतियो अल्लाह जे ख़ातिर ईअं न त मोली निसार ख़ुशि थिए डॉक्टर साहब ख़ुशि थिए न चओ त अल्लाह जी ज़ात ख़ुशि थिए मां रब जी इंसान ज़ात जी ख़िदमत करे रहियो आहियां अल्लाह जो महबूब ख़ुशि थिए इंशाअल्लाह ताला इहा असांजे वटि तव्हांजे पंहिंजे नवाब शाह में असां वटि इहा ख़िदमत हले थी असां नथा एतिरी करे सघूं पर जस रहे डॉक्टर साहब मोहम्मद सादिक साहब साईं डॉक्टर गुलाम नबी साईं खान मोहम्मद पल्ली हुननि जी टीम हे तमामु वॾी मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे अलाए वीचारा किथे किथे ॾींहुं राति वञी एतिरी उन्हनि मरीज़नि जे वालदेन खे बि ॻणती कान्हे जेतिरी हिननि खे ॻणती हूंदी आहे ऐं असां त दुआ करे सघूं था असांजे हथ में आहे दुआ असीं चऊं था अल्लाह पाक जे हुज़ूर में ख़ुदा इन्हनि जी ख़िदमत खे क़बूल फरमाए असीं तव्हांजे लाइ दुआ घुरो ख़ुदा तव्हांजो इहो रत जो कतरो कतरो पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए सुभाणे राति इंशा अल्लाहुल अज़ीज़ जामिया मस्जिद में ख़तम शरीफ़ जो प्रोग्राम आहे अवां जमायत खे ख़बर आहे इहो ख़तम शरीफ़ थींदो आहे सलाह तस्बीह नमाज़ पढ़ाईंदा आहियूं ऐं थेलसिया सेंटरनि जी कैंप बि लॻाईंदा आहियूं रत खणी न ॾिजो पर सुभाणे अल्लाह चओ हा सुभाणे अल्लाह चओ तव्हां न ॾींदासीं न ॾिबी या सुभाणे अल्लाह जो तव्हांखे सवाब मिलंदो पंहिंजे दोस्तनि खे वठी अचो बा हिकिड़े खे भला तो न ॾेई सघे न ॿियो हिकिड़ो डोनर वठी आए त बि तोखे अल्लाह पाक सवाब अता फरमाए छॾींदो छो त नेकी कम करण जे नेकी वारो कमु ॿिए खे तो सलाह कई न उन नेकी जो कमु जेतिरो हुनखे सवाब मिलंदो अल्लाह ताला एतिरो तोखे सवाब अता फरमाए छॾींदो ऐं फितरो मुंहिंजा अदा ईद खां अॻे कढियो 250 रुपया फितरो आहे पंहिंजे मिस्कीननि ग़रीबनि खे ॾियो पाड़े वारनि खे ॾियो त जे हो तव्हां सां ईद कंदड़ा ऐं अॻ में कढो हाणे हेॾे तवजो कि मसलो कीअं घणो कढंदो जेकॾहिं 29 तारीख़ूं थियूं थियनि त 30 बि ॾिबो छो त 30 जेको फितरो आहे उहो ईद जे ॾींहं
जागो था जे 30 तारीख़ थियनि त 31 जो तादाद ॾिबो छो त उहो ईद जे ॾियारे जो 20 जो फतरो ॾियणो आहे तंहिंजे करे मां त 250 चयो आहे जेके अलाह वधीक तौफ़ीक़ ॾे त वधीक खीर में खंड मिलाए अलाह तव्हांजी इहा ख़ैरात क़बूल कंदो मिस्कीननि जी सार संभाल रहिजो अबा ईद जा ॾिहाड़ा आहिनि जे तूं मुंहिंजो बचड़ा जे करे सुठो खाइण त कंहिं ग़रीब खे बि सुठे खाइण जी कोशिशि कर ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजी ख़ुशीअ में उन ख़ुशि थी पियो इंशाअल्लाह तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा अल्लाह पाक खां दुआ है अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाईंदो ख़ुदा ताला